नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो तालुके में खिपरे जे वाहन शाखन में सालियान वारा बंदी दौरान आबपाशी खाते वारनि कंहिं बि शाख जी खाटी न कराए मुख़्तलिफ़ शाखनि जी खाटी मरम्मत तोड़े सफ़ाई लाइ आयल रक़म ख़र्च न थी सघी, जॾहिं त उल्टो आबपाशी खाते जे क़ामोरन टेंडरनि सबब सभु दारोगन तोड़े दारोगन मार्फत खिपरो वाह अथुंगो शाख शाह बख्श शाख सरल वाह समेत आसपास जे शाखनि ऐं वाहन मां करोड़े रुपए जी मिटी बिना के टेंडर जे गैर कानूनी तौर ते पुट छुटे जो ठेकेदारनि तोड़े बासरनि खे वेकिरो करे छॾियो आहे। खिपरो वाह ऐं ॿियनि शाखनि में गैर कानूनी केनरनि ऐं ट्रैक्टर वसीले मिटी खणी वेकिरो करण खां पोइ खिपरो वाह समेत मुख़्तलिफ़ शाखनि जो ताज़ो चीनी कंपनी तरफ़ां अरबे रुपयनि जी लाॻत सां ठहियल पटड़ियूं पिणु तबाह थी वयूं आहिनि। आबपाशी क़ामोरन वाह मां मिटी कढरे पटड़ियुनि ते विझण बजाए वेकिरो करे वारो अमल ते खिपरो जे आबादगारनि तोड़े ज़मींदारनि में सख़्त ॻणती जी लहर छायल आहे, जॾहिं त खिपरो वाह ऐं ॿियनि शाखनि मां करोड़े रुपयनि जी मिटी कढे गैर कानूनी तौर वेकिरो करण वारे अमल ख़िलाफ़ आबादगारनि तोड़े शहरनि पारां डायरेक्टर नारा कैनाल मंसूर मेमण, इंजीनियर नारा कैनाल गुराम मुजतबा धामरा खे शिकायत करण बावजूद हिननि न मिटी जो वेकिरो बंदि कराए ऐं न वरी कंहिं गैर कानूनी मिटी वेकिरो करे पटड़ी तबाह कंदड़ आबपाशी अमलदारनि ख़िलाफ़ का कार्रवाई कई आहे। खिपरो जे आबादगारनि अली रूंजो, STP अॻवान अवेस रूंजो, मोहम्मद अयूब रईस, बबन खान गुलबैग ऐं ॿियनि ॿुधाए त खिपरो वाह ते मुक़रर दारोगा सभु दारोगा तोड़े हेठियों अमलो वॾे कामोरनि जी मिली भग सां गैर कानूनी मिटी कढराए वेकिरो करे पटड़ियूं ऐं बंदि तबाह करे आबपाशी खाते खे करोड़े रुपयनि जो नुक़सान करे मिटी थियल आमदनी पाण में विरहाई आहे, जॾहिं त ताज़ो सिंध हुकूमत एशिया बैंक जे तावन सां अरबे रुपया ख़र्च करे खिपरो वाह समेत शाखनि जूं पटड़ियूं बदिरायूं आहियूं। ताज़ो खिपरो वाह खे RD 22 वटां घारो पिणु पियो, हाणे वधीक घारा पवण जो इम्कान आहे। हिन जो ज़िम्मेवार आबपाशी खातो हूंदो। हिन हुकूमत सिंध ऐं चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट ऐं नेब खां मुतालबो कयो त करोड़े रुपयनि जी मिटी में वेकिरो कंदड़ कामोरनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे ऐं केनर ऐं ट्रैक्टरनि जे हलण सबबि कमज़ोर बंदनि जी ॿीहर मरामत कराई वञे। ॿिए पासे SDO शाहिद मेमण राब्ते करण ते ॿुधायो आहे त कंहिं बि शाख या वाह जी खाटी तोड़े मरम्मत लाइ हिन साल बजट न आई आहे ऐं राब्ते ते इंजीनियर डायरेक्टर नारा कैनाल जो मौक़ो फ़ोन न खणण सबबि मिली न सघियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।